कराची मां निकतल डेज़र्ट सफ़ारी ट्रेन मीरपुर ख़ास पहुचण ते शानदार आजियां कई वई आहे। मीरपुर ख़ास पहुचण ते सियाहन ऐं कारोबारी शख़्सियतुनि ते गुलनि जी वर्खा कई वई। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह तरफ़ां ट्रेन जे भाड़े में 50 सैकड़ो घटाई करण जो बि ऐलान कयो वियो आहे। ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त ट्रेन में चइनी सूबनि जा सियाह सफ़र करे रहिया आहिनि। हुन चयो त कराची खां उमरकोट ताईं केतिरा ई ख़ूबसूरत मंज़र आहिनि। संदसि चवणु हो त छोर वारो पासो तमामु घणो ख़ूबसूरत आहे। सियाहनि खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। थर्ड डेज़र्ट ट्रेन जी कामयाबी खां पोइ मोहन जे दड़े ताईं बि ट्रेन सर्विस शुरू कई वेंदी। आगाह कयूं पिया कराची मां निकतल डेज़र्ट सफ़ारी ट्रेन मीरपुर ख़ास पहुचण ते शानदार आजियां कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां ब्यूरो चीफ नज़ीर पवन खां। नज़ीर पवन, ट्रेन जी शानदार आजियां कई वई आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थर वारे इलाइक़े में सियाहत ऐं कारोबार खे हथी वठण लाइ जेको डेज़र्ट सफ़ारी ट्रेन जेको कराची खां मीरपुर ख़ास पहुती आहे, जितां बाद में जेको ट्रेन उमरकोट लाइ जेका रवानी थी वई आहे। ट्रेन में हिक खां वधीक जेको सियाह ऐं कारोबारी शख़्सियतूं शामिल आहिनि। जॾहिं ट्रेन में मीरपुर ख़ास पहुचण ते सियाहत वारे वज़ीर जेको साहिब ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं DC मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास जेका आजियां कई, उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर साहिब ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त ट्रेन में पंजाब KPK बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ शहरनि सां लाॻापियल सियाहत ट्रेन में सवार आहिनि। हिननि चयो जेको कराची खां उमरकोट ताईं केतिरा ई ख़ूबसूरत मंज़र आहिनि, जिनखे जेको ट्रेन में सवार माण्हू ॾिसी तफ़री माणनि था। हिननि चयो त चौरा पासो इंतिहाई ख़ूबसूरत आहे, जंहिंखे जेको सियाहती हवाले सां जेको सहूलियतूं ॾेई बहितर बणाए पियो वञे। हिननि हर तरफ़ वेंदड़ ट्रेन जी कामयाबी बाद मोहन जो दड़ो ताईं बि जेको ट्रेन सर्विस हलाई वेंदी, त जीअं उन्हनि इलाइक़नि में पिणु सियाहत खे जेको हथी वठाए सघिजे। हिननि चयो त ट्रेन किराए लाइ 50 सैकड़ो जेको घटाई कई वई आहे, त जीअं सियाहनि खे जेका वधीक सहूलियतूं मिली सघनि। जी वॾी महिरबानी नज़ीर पवन तफ़सील ॾियण जे लाइ।